भला कीअं पियो वक्त गुज़रे अवां जो? ॾाढो बोर। को पिकनिक वगैरह जो प्रोग्राम अरेंज करियो न। पिकनिक भी कंदासीं पर फिलहाल तरसो अञा कम वधीक आहे। लोंगे दे ख़बर तुम्हारे मेहमान जा कहिड़ा हाल आहिनि? साईं सुर में आहे, बिल्कुल सुर में आहे, यानी कि वेरी गुड म्यूजिक सर। पोइ भला कहिड़ियूं तो ख़बरूं चारूं करे? ख़बरूं वरी कहिड़ियूं कंदो? अटे ते चटी आहे। अलाए कीअं ॾेखारे छॾियो अथसि असांजो घर। जॾहिं त पूर पवनस सोलियो अचे। नए सिर माइटी पियो गंढे। साईं हाणे त नमूनो इहो अथसि, सॼो ॾींहुं मूड़ियो वेठो आहे। तो पोइ घुमाईस फेराईस न, ॾेखारीस के समुंड जा किनारा। साईं आउं त चई चई बीठो आहियां, सॼो ॾींहुं पंहिंजो पूरा ॾींहुं ॿुॾो पियो आहे, कंहिंजी ॿुधे ई कोन थो। पूरब हमेशह पराया ई थींदा आहिनि। पंहिंजा या पराया, पूरब त हमेशह सूरनि जे पोयां ई हलंदा आहिनि। इन्हनि माण्हुनि खे कहिड़ी ख़बर सूरनि जी? ऐं पूरब कंहिं ख़ुशि नसीब खे मिलंदा आहिनि। चओ ईअं पिया ॼण सूरनि ऐं पूरनि में भरिया पिया आहियो। ॾाढो ख़ुशि नसीब था सम्झो पाण खे। छो आशी मुंहिंजो भाउ ख़ुशि नसीब न आहे छा? हूंदो। अचे था रमज़ान, ही कपड़ा खणी हल। चाचे जुमन जा कपड़ा भी खणी अचिजांइ ऐं अचिजांइ हिते गॾु हलंदासीं, ठीकु आहे? हाँ ऐं जल्दी थो अचां। हाँ हाँ ठीकु। अलाह ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि, मूंसां मूं पिरनि भोराईअ में भाल क्या। लोग जी हिकड़ी तड़ी सां सिधो थी वई। फिल्म जी त ॻाल्हि ई विसरी वई अथई। नाच गाने वाली फिल्म, मार धाड़ सां भरपूर फिल्म। गुला मूंखे वधीक परेशान न कर। गुला तूं वञ, मूंखे माफ़ करे छॾिजे। माफ़ करे छॾिजे? लोंग फोटा खीसे में आऊं खड़े पियो हल्ला, लोंग फोटा खीसे में आऊं खड़े पियो हल्ला। किचन मुंहिंजो नओं आऊं साफ़ कयो पियो वता, आऊं साफ़ कयो पियो वता, आऊं साफ़ कयो पियो वता, आऊं साफ़ कयो पियो वता। लोंग यस यस गुला। किचन त जे नओं पियो लगे। गुला तोखे ख़बर आहे मथा ईद पई अचे, तो सोच में तो छो न आऊं भी पंहिंजो किचन नओं करायां, रंग कराया त वाज़े केॾो खूबसूरत किचन तो लगे, तोखे सुठो पियो लगे न? लोंग तू बिल्कुल हीरो ऐं हीरो, फिल्मन जहिड़ो हीरो। छा चई गुड्डा? आऊं हीरो आहियां, यानी कि नदीम एंड मोहम्मद अली एंड यू हीरोइन मिस गुल्ला, यानी कि फ्लावर गर्ल। लोंग पर लोंग वो फिल्मन में मुस्तफा कुरैशी छा थींदो आहे? फिल्मन में मुस्तफा कुरैशी छा थींदो आहे? छा थींदो आहे? छा थींदो आहे? अच्छा अच्छा। अरे हाँ हाँ चरी ठिशम ठिशाम के इनके चइबो आहे विल्लू। इहो बलू आहे न जेको ड्राइंग रूम में वेठो आहे। आऊं चवां विल्लू त तूं चव वल्लू।
अरे गुल्ला केतिरा दफ़ा चयो था मां त ॿ अखर पढ़ी वठ ॿार खे कम ई अथई पर तूं आ त न पढ़ंदी ठाहियो हा पोइ छा आहे हिनखे जेको ड्राइंग रूम में वेठो आहे हू तुंहिंजो दोस्त अरे हा हा इहो हाकिम खान मूं वारो जिगरी दोस्त हा पोइ छा आहे हिनखे लोंग तो हुनखे ठोशा हया न गुल्ला गुल्ला अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर तोखे छा थी वियो आहे ठोशा भला आउं छो हणंदुसि पंहिंजे दोस्त खे सिधो थी वियो आहे अड़े लोंग मूंखां माफ़ी पियो वठे उहो वलू माफ़ी पियो घुरे पर गुल्ला छो तोखे ॿुधायो त हो मां मूंखे ॿुधायो त हैं छा ॿुधायो हैं गुल्ला गुल्ला भला माफ़ी छो पे घुरियां इहो त मूंखे ॿुधाए न इहा त मूंखे ख़बर कोन्हे अरे हा गुल्ला मूंखे हाणे ख़बर पई त वाकई बि हुनखे हुनजे पीउ ठोशाया हूंदा बसि दीदी न ॾाढी शरीर आहे मुंहिंजी धीअ तोखे सुञातो कोन हूंदई ऐं जॾहिं अमजद ते नज़र पियसि त ॻाल्हि सम्झ में अची वियसि हिकदमि वठी ड्रोड़ पाताई ॾाढी मलूक आहे बचेशल बसि दीदी न अलाह साईं जोड़ी सलामत रखे हिकिड़ी धीअ अथमि ॾाढी लाॾ सां पालींदमि भेण अमजद बि पैर धोई पीअंदुसि तूं एॾो वॾो वड़ो कयो आहे असां ते हूअं बि असीं अव्हां जो को जेस त कोन आहियूं पर मतां ईअं सम्झो थी जना इख़लाक़ ऐं कुर्ब खां मथे वधीक दुनिया में ॿी का बि मिल्कियत कान्हे का भला हाणे तुंहिंजो छा ख़्यालु आहे ईद खां पोइ खणी कम पताइजे ईद खां पोइ एॾो जल्दी ऐं भेण मां त अञा आई बि हाणे आहियां ऐं हूअं बि असां घोटे था आहियूं असांखे कुझु वक़्तु त खपंदो न अव्हां ते को बि बार कोन्हे को मूंखे सभु कुझु साड़ियो पियो आहे शमीअ जो बंगलो ठही तयारु थी वियो आहे कुझु ॾींहंनि में रंग रोगन जो कमु आहे उहो बि थी वेंदो हलियो ऐं भेण मूंखे त लफ़्ज़ ई नथा मिलनि अमजद पुटु त मुंहिंजो आहे पर संभालियो त तो आहे न भेण तोखे पतो आहे मुंहिंजो बच्चो आहे मूं ॾिसी खयो आहे बसि ईद ख़ैरनि सां गुज़रे त पोइ शादीअ जी तयारी कजनि अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम माशाल्लाह माशाल्लाह शमी किथे आहे शमी ते हूंदी पंहिंजे कमरे में पर कॾहिं कॾहिं असांजी बि त पुछा कंदा करियो ओ यस कीअं आहियो अव्हां बीमार आहे वीचारो ख़ालिद साहब अच्छा अच्छा छा थियो आहे अव्हां जे दुश्मननि खे दुश्मन त ठीक ठाक आहिनि बल्कि बीमार जी पुछा पिया कनि ठीक आहे ऐं दुश्मन आया न त पोइ न न अहिड़ी का ॻाल्हि कान्हे अव्हां त दुश्मननि जा दुश्मन आहियो थैंक यू पर घोट घणो न ॻाल्हाईंदो आहे ओहो तंहिंजी माना त तव्हां ताईं बि ख़बर पहुची वई जी हा ऐं इहा ख़बर बि पई आहे त मासी जनाब आई आहे त पोइ छा ख़्यालु आहे तमामु नेक ख़्यालु आहे हाणे पुलिस बि घोट थींदी पर हीअ केप केॾां था खणी वञो हिकु मिनट प्लीज छा ॻाल्हि आहे बाबा तूं रही छो थो अरे बाबा ग्राइंडर किरी पियो आहे न मिड़े ख़ैर सभु ठीकु थी वेंदो मिड़े ख़ैर आहे त पोइ साईं पोइ मशीन खे वरी हलायूं न लोंग न इहा ॻाल्हि थी हिते तूं वे इन ॻाल्हि में बि को इशारो आहे यानी कि ग्राइंडर गिव यू सिंगल जंहिं दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तों मस्त बदाम लोग पाण खे त इन शइ जी हेर अजायो पई आहे न त इन जी इल्लत जी त पाण खे का दरकार ई कान्हे हरदम पुरबाश लॻो पियो आहे अॼु खां पोइ लोग ग्राइंडर सफ़ा बंदि यानी कि ग्राइंडर क्लोज शट द डोर हा पर हाकिम साईं मूंखे इहा ॻाल्हि
समझ में कान तू कोन समझंदे लोंग विछोड़े अहिड़ा त वढ विझी छॾिया आहिनि जो ज़िंदगी जो असुल मक़सद साम्हूं अची वियो आहे। या हकम साईं इहो आहे न मूंखे अञा ताईं इहा ॻाल्हि सम्झ में कान आहे। समझे चङो चङो अजाई ॼाड़ी नाण आ वञा थो साहब वटि बियो ना साहब न बियो चौहान साहब एसपी साहब जे ऑफिस में थी पाण वञो उन खां पोइ सर, रिपोर्ट्स मिलनि उन सर ज़ुल्म आहे नाहक आहे हिननि खे को चवण वारी कोन्हे। छा आहे बाबा? साईं ज़बरदस्ती अंदर दाख़िल थियो साईं। छा थियो आहे? कहिड़ो नाक थियो आहे तोसां? सर मुंहिंजो खीसो कटिजी वियो आहे हिन रिपोर्ट में लिखी। कीअं कटिजियो खीसो? सर बस में बिजली खीसो कतरे वियो उन में मुंहिंजो आइडेंटी कार्ड ऐं पैसा दाख़िल आहे फी जा हुआ। घणा पैसा हुआ? सर 250 रुपया हुआ मुंहिंजे अमड़ मूंखे ॾिना गॾु करे मुंहिंजे फी जे लाइ। असीं ग़रीब आहियूं। ग़रीब त फुरजण खां अॻु ई फुरजण जो डपु कंदो आहे। तूं कहिड़ो ग़रीब आहीं? सर अॼु दाख़िला जी आख़िरी तारीख़ आहे इम्तिहान न ॾींदुसि मुंहिंजी ज़िंदगी बर्बाद थी वेंदी। हवलदार जी हिन जी रिपोर्ट वठोसि। सर हिननि खे सभु ख़बर आहे मूंखे पैसा वठी ॾियो। पर बाबा पंहिंजी शइ जो माण्हू पाण ख़्यालु रखे न। केॾी तकलीफ़ुनि सां पैसा जमा कया हुआ ऐं केॾी लापरवाही सां तोखे आया आहिनि।